सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सरदार शाह के ॾोरा पालींदे चयो आहे त ॿई सैयद बोर्ड के मामलन में मुश्किलातूं पैदा करे रहिया आहिनि। हुन चयो आहे त वॾो वज़ीर सिंधी ॿोली ऐं अदब जी वाध वेझ लाइ कमु कंदड़ सिंध जे क़ौमी इदारे सिंधी अदबी बोर्ड लाइ को बि ॿूटो नाहे ॿारियो। सिंधी अदबी बोर्ड खे सिंध जी बजट मां ईअं नज़रअंदाज़ कयो वियो आहे ॼण त अदबी बोर्ड सिंध हुकूमत जी मातहती न हुजे। बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ चयो आहे त सिंधी अदब लाइ 75 सालनि खां मथे हिन इदारे जूं ख़िदमतूं आहिनि। उन बावजूदि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे सिंधी अदबी बोर्ड नज़र ई नथो अचे। उन जो चवणु हो त सरदार शाह असांजे इदारे जी मालिकी करण बजाए कमकार में रुकावट बणिजी रहियो आहे। अफ़सोस आहे त ॿई सैयद क़ौमी इदारे जे मालिकी करण बजाए उन इदारे लाइ मुश्किलातूं पैदा करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु हो त तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह खे आउं चवंदुसि त हू असांजे इदारे जी मालिकी नथो करे त रुकावटूं बि पैदा न करे, ईअं करण खेसि नथो जुगाए। बोर्ड चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा आतिफ़ चयो आहे त हिन वक़्तु महांगाई जे दौर में बोर्ड जे ग्रांट मां वॾी रक़म सिर्फ़ु मुलाज़मनि जे पघारुनि ऐं रिटायर थींदड़ मुलाज़मनि जी पेंशन में ख़र्च थी वञनि था। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।